अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आऊं आहियां पिरिया गुल। सबका पिरीक नज़र हेडलाइंस ते। अफगानिस्तान जी अगराई पाक अफगान सरहद ते बिना जवाज़ फायरिंग, पाक फौज पारां जवाबी कार्रवाई, केतिराई फौजी ऐं खारजी मारिजी विया। तालिबान मारिजी वियलनि जा लाश ऐं चौकियूं छॾे फरार। सिक्योरिटी ज़रिए चवणु आहे त पाक फौज अफगान तालिबान जो गज़ा नाले हेडक्वार्टर, दुरानी कैंप ऐं ॿियूं चौकियूं तबाह करे छॾियूं। उन्ही चौकियुनि ते पाकिस्तान जा झंडा लहराया विया आहिनि। 50 खां वधीक अफगान तालिबान मारिजी विया आहिनि। मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में ज़िलज़िले जा लोॾा, ख़ौफ़ सबबि माण्हू घरनि खां ॿाहिरि निकिरी आया। पंजाब जे इलाइक़े लया ऐं केपीके जे ज़िले डेरा इस्माइल खान में ज़िलज़िले जा झटका महसूस किया विया।